अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। फ्रेंड्स, मायराजू किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार चिकन टिक्का मसाला करी जी रेसिपी। चिकन टिक्का मसाला करी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु प्याले में असां विझूं था बुरही तक़रीबन 750 ग्राम्स, लूण विझूं था 1/4 टीस्पून, ॻाढ़े मिर्चनि जो पाउडर विझूं था 1/4 टीस्पून, हेड विझूं था 1/4 टीस्पून, सुका धाणनि जो पाउडर आहे 1/4 टीस्पून, गरम मसाला पाउडर आहे 1/4 टीस्पून, जीरे जो पाउडर आहे 1/4 टीस्पून, चाट मसाला पाउडर आहे 1/4 टीस्पून, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टीस्पून, थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून, लीमे जो रस आहे 1 टेबल स्पून, दही विझूं था 1/4 कप ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असां चिकन खे तक़रीबन अध कलाक जे लाइ मैरिनेट करे रखंदासीं। हाणे हिकु कढ़ाई में तेल गरम कंदासीं ऐं मैरिनेट थियल चिकन विझी तक़रीबन गोल्डन ब्राउन थियण ताईं फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां चिकन खे गोल्डन ब्राउन थियण ताईं फ्राई कयो आहे। हाणे कढी के साइड ते रखूं था। हाणे हिकु ॿी कढ़ाई खई आहे ऐं कढ़ाई में तेल विझूं था तक़रीबन 3 खां 4 टेबल स्पून। तेल जीअं थोड़ो गरम थियो आहे त हाणे विझूं था कटियल बसर अधु कप, बसरनि खे तक़रीबन गोल्डन ब्राउन थियण ताईं फ्राई कंदासीं। बसर गोल्डन ब्राउन थी चुका आहिनि। हाणे विझूं था कटियल टमाटा 3/4 कप, मिक्स कंदासीं। थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून, पानी विझूं था अधु कप, मिक्स कंदासीं। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे अधु टीस्पून, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च आहिनि अधु टीस्पून, लूण विझंदासीं 1/4 टीस्पून, सुकनि धाणनि जो पाउडर आहे अधु टीस्पून, मिक्स कंदासीं। कसूरी मेथी जा पत्ता आहिनि 1 टीस्पून, मिक्स कंदासीं। हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां ढक ॾेई करे तक़रीबन 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचायो आहे। मिक्स कंदासीं। हाणे विझूं था ॾही 3 टेबल स्पून ऐं हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। 2 खां 3 मिनट ताईं विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था फ्राइड चिकन।
ऐं चिकन विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं। फ्राइड चिकन विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। असां चिकन खे ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट ताईं हल्की बाहि ते पचायो आहे ऐं हाणे असांजो मज़ेदार चिकन टिक्का मसाला करी सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट। ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।